कंदकोट में अब्दुल खालिक चाचड़ जी रिपोर्ट मुताबिक माह रबियुल अव्वल जो समूरे महीने में बिनी जहान जी सरदार आका नामदार जी आमद जी खुशी में आशकानी रसूल पारा झर जंग वाहन वस्ती में आका जी आमद जे सिलसिले में जश्न ईद मिलादुल नबी जा प्रोग्राम मुनक़द किया वेन। मिलादुल नबी जी खुशी में JTN न्यूज़ जे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल खालिक चाचड़ जश्न ईद मिलादुल नबी जो प्रोग्राम मुनक़द किया। गोट रईस बहादुर खान चाचड़ में JTN न्यूज़ जे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल खालिक चाचड़ अल्लादाद शौकत अब्दुल मालिक चाचड़ अब्दुल गफ़ार चाचड़ जूनियर सब्जल चाचड़ तरफा प्रोग्राम मुनक़द किया वियो जंहिंमें अहले सुन्नत वल जमायत जे मशहूर आलिम दीन ऐं सिंध जे मशहूर नात ख़्वाननि वॾी तादाद में इलाक़े वासियुनि शिरकत कई। प्रोग्राम में आयल मुक़र्रिरीन साईं अब्दुल मजीद गफ़ारी, साईं मोहम्मद इब्राहिम फैज़पुर, नात ख़्वां इलाही बख्श चाचड़ ऐं ॿियनि सरकार जी सीरत मुबारक ते रोशनी विझंदे चयो त ही कुल कायनात ऐं ख़ुदावंद करीम ख़ल्क़ी ही हुज़ूर पाक जी जितोफ़ैल आहे ऐं उन जी आमद जी ख़ुशी करण वारा ख़ुश नसीब आहिनि जिन प्रोग्राम में ख़ुसूसी शिरकत करे ख़िताब फरमायो। प्रोग्राम में सिंध जे मशहूर नात ख़्वाननि ऐं ॿियनि हुज़ूर पाक जिन जी शान में नातू पढ़ी नज़राना ऐं अक़ीदत जा गुल पेश करे प्रोग्राम के चार चंड लगाए छॾिया। प्रोग्राम में आयल मेहमाननि ऐं समूरी जमायत लाइ लंगर जो पिणु ख़ासि बंदोबस्त कयो वियो। प्रोग्राम में मुख़्तलिफ़ ॻोठनि मां समझ जी तादाद में आयल नबीअ जा ग़ुलाम हथनि में सावा झंडा खणी मथे ते दस्तारूं ॿधी या रसूल अल्लाह जा बीज हणी प्रोग्राम में पहुता। प्रोग्राम में हर तरफ़ मरहबा या मुस्तफ़ा, मरहबा या रसूल अल्लाह ऐं सरकार जी आमद मरहबा जा नारा गूंजदा रहिया। मुश्किल पुकारो या रसूल अल्लाह ओ पंजे नंढड़े के पंजे नंढड़े के पुकारो या रसूल अल्लाह पवे जदे बेका मुश्किल पुकारो या रसूल अल्लाह तो सल्लल्लाहु अलैहि या